एसएसपी कंबर शदात कोट आसिफ रज़ा बलोच दुकानदारनि ऐं वापारी बिरादरी जे दोस्तनि जी दावत ते कंबर शहर जे बाज़ार जो दौरो। दुकानदारनि ऐं शहरियुनि पारां गुलनि जी वर्खा कई वई। एसएसपी कंबर शदात कोट आसिफ रज़ा बलोच कंबर जी दुकानदारनि ऐं मुख़्तलिफ़ ट्रेड यूनियन जे उहिदेदारनि पारां ॾिनल दावत ते कंबर शहर जे बाज़ार जो दौरो कयो। वापारी बिरादरियुनि जे दोस्तनि ऐं शहरियुनि एसएसपी कंबर शदात कोट आसिफ रज़ा जो शानदार इस्तक़बाल कयो। उन मौक़े ते दुकानदार ऐं ट्रेड यूनियन जे उहिदेदारनि सां गॾु शहर जी बाज़ार, शाही बाज़ार, सोनारा बाज़ार, सिल्क स्ट्रीट बाज़ार, कपड़ा बाज़ार जो पैदल दौरो कयो ऐं कंबर में अर्बन यूनियन ऐं ट्रेड यूनियन हॉल पारां ॾिनल चांहि पार्टी में शिरकत कई। मुख़्तलिफ़ मुख़ालिफ़ फ़िक्र जे नुमाइंदनि, दुकानदारनि ऐं ट्रेड यूनियन जे सदर कंबर शहर जे मसइलनि ऐं अमन अमान जी सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे वठि कई। ट्रेड यूनियन जे उहिदेदारनि कंबर शहर समेत सॼे ज़िले में अमन अमान जी बहाली लाइ एसएसपी साहब जे ख़िदमतुनि ऐं पुलिस जे मजमूई कारकर्दगी खे साराहियो। एसएसपी शिरकत कंदड़नि खां तजवीज़ वरितियूं ऐं अमन अमान जी सूरतहाल खे मुस्तहकम करण जो यक़ीन ॾियारायो। हुन वापारी बिरादरी ऐं दुकानदारनि खे चयो त हू दुकाननि ऐं चौराहनि ते सीसीटीवी कैमरा लॻाइनि त जीअं ॾोहारियुनि जी हरकत ते नज़र रखी सघिजे। शहरी यूनियन कंबर शदात कोट जे उहिदेदारनि एसएसपी जो शुक्रिया अदा कयो ऐं एसएसपी वधीक चयो त वापारी बिरादरी मुल्की मईशत खे मज़बूत करण में अहम किरदारु अदा कयो आहे। हुन दौर जो मक़सदु शहरियुनि ऐं पुलिस विच में हम आहंगी पैदा करणु आहे। अवाम जे तामन सां ई समाज दुश्मन अनसरनि जो ख़ात्मो आणे सघे थो। सिविल सोसाइटी जे अॻुवाननि सां मुलाक़ातूं कम्यूनिटी पोलीसिंग जो असुलु रूह आहे।